अस्सलाम वालेकुम रंगन भरी शाम में माता जी होस्ट है दोस्त अज़रा खान मुझे तरफा ता सभी के सलाम कबूल जे की आयो ठीक आयो उम्मीद कयूं था ठीक हुंदो ऐं हमेशा वांगुरु अॼु असां जी दुआ आहे त जिथे बि खुश हुजो सदाईं गुलनि जी में कदां मुस्कुराईंदा रहो ऐं हमेशा हिक ॿिए खे पंहिंजी दुआ में यादि रखंदा कयो। प्रोग्राम जी स्टार्ट थी चुकी है लेट से नेट असां अची वेंदा आहियूं को मसलो न आहे कॾहिं कॾहिं टेक्निकल इशूज़ हूंदा आहिनि जिन जे करे लेट थी वेंदो आहे। सो बहरहाल प्रोग्राम के स्टार्ट करे छॾियो आहे 4 खां 6 वगे ताईं असां तव्हां सां लाइव हूंदा आहियूं रंगन भरी शाम में ऐं मंडे टू फ्राइडे वारो प्रोग्राम त सभिनी खे ख़बर आहे त कीअं हूंदो आहे। बाक़ी मंडे खां वठी जेको आहे ख़मीस ताईं असां जेको आहे खोड़ सारा गेस्ट असां गॾु हूंदा आहिनि सिंगर्स हूंदा आहिनि ऐं फेवरेट तव्हांजा जेके एक्टर आहिनि उहे हूंदा आहिनि कॾहिं डॉक्टर हूंदा आहिनि कॾहिं वकील हूंदा आहिनि कॾहिं ब्यूटिशियन हूंदा आहिनि कॾहिं कुझु हूंदो आहे त कॾहिं कुझु हूंदो आहे। खोड़ सारी जेके बि वैराइटियूं आहिनि उहे असां पेश करण जी कोशिशि कंदा आहियूं। बहरहाल को न को रोज़मर्रा वांगुरु टॉपिक हूंदो। अॼु बि टॉपिक जेको आहे अॼु जेको टॉपिक आहे उहो सेंसिटिव बि चई सघूं था उनखे ऐं मक़सदु उन खे जेको नालो ॾियूं उहो उन ते सूट थींदो टॉपिक ते। सो टॉपिक अॼु जो इहो आहे त हर घर में उहो जेको आहे टॉपिक मौजूदु हूंदो आहे। हर घर में उहा जेका आहे रिश्तो जेको आहे उहो मौजूदु हूंदो आहे पर उन रिश्ते खे काफ़ी माण्हू नाहिनि निभाए सघंदा छो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे चवंदा आहिनि नेचुरलिटी में शामिल आहे इहा शइ। पर हिकिड़ो केस अहिड़ो गुज़रियो मुंहिंजे अखियुनि जे अॻियां मां चयो मां तव्हां सां शेयर कयां ऐं टॉपिक बि उहो ई रखां त हिकु 5 पुट कंहिंखे 5 पुट आहिनि ऐं 5 नुंहं आहिनि नुंहरूं जेके चवंदा आहियूं त उहो जेको ससु सहुरो हूंदो उहो तव्हांजी नज़र में राज कंदा हूंदा उन्हनि ते या वरी जेके मुफ़लिसी वारी लाइफ गुज़ारींदा हूंदा छो जो जंहिंजा 5 पुट हुजनि ऐं 5 नुंहं हुजनि त चवंदा आहिनि जिन जा 3 पुट हुजनि 3 नुंहं त उहा माई जेका आहे उहा जेका ससु आहे उहा दुनिया जी मालिक थी वेंदी आहे। मक़सदु उन खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर शइ नुंहं करे ॾींदियूं पर हिते 5 नुंहरूं आहिनि 5 पुट आहिनि त जेका उन्हनि जी ससु हूंदी त तव्हांजे नज़र में छा उहा दुनिया जी छा चवंदा आहिनि शहज़ादी हूंदी राजकुमारी हूंदी सभु कुझु पाण हुकुम हलाईंदी हूंदी या वरी जेके 5 नुंहं आहिनि उहे उनखां कमु कराईंदियूं हूंदियूं। हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदे लाइ त 5 पुटनि जे हूंदे 5 नुंहरनि जे हूंदे हिकिड़ी 90 साल जी ससु उहा कमु कंदी आहे ऐं जेके 5 नुंहरूं आहिनि उहे उनखां कमु कराईंदियूं आहिनि ऐं पुट जेके आहिनि उहे बि ॾिसंदा आहिनि त असांजी माउ कमु करे थी पर उहे जोरू का ग़ुलाम जंहिंखे चवंदा आहिनि ऐं अॼुकल्ह जीअं सभु आहिनि बि ख़बर न आहे त ज़ालुनि में अहिड़ो छा हिननि खे मिली थो वञे जेको माउ पीउ विसरी थो वञे। सो ज़ाल त वरी ॿी बि मिली वेंदी आहे पर माउ कॾहिं बि ॿी न आहे मिलंदी। पर इहो जेको मां तव्हांखे किसो ॿुधायां पई इहो बिल्कुलु सच आहे ऐं नवाबशाह जी साइड अहिड़ो किसो आहे अहिड़ो घरु आहे जिथे 5 पुट आहिनि 5 नुंहं आहिनि पोइ बि हिकु 90 साल जी ससु ऐं माउ खां जेको आहे कमु करायो थो वञे त मां चयो त अॼु टॉपिक बि इहो रखूं त जेको ससु ऐं नुंहुं न चवंदा आहिनि त नाहिनि ठाही सघंदियूं त उन में सभ खां वधीक जेको ॾोह हूंदो आहे उहो कंहिंजो हूंदो आहे उहो नुंहं जो हूंदो आहे या पुट जो हूंदो आहे। छो जो ॾिसो अगरि असां सॼो ब्लेम सॼो इल्ज़ाम नुंहं ते हणूं त बि सही न आहे छो जो तव्हांजे माहौल खे वधीक तव्हांजो पुटु थो सम्झे त मुंहिंजे घर जो कंहिंजो पुटु आहे त उनखे इहा ख़बर आहे त मुंहिंजे घर जो माहौल कीअं आहे ऐं जॾहिं का नई छोकिरी तव्हांजे घर में अचे थी त तव्हांजो पुटु ई उनखे गाइड कंदो त मुंहिंजे घर जो माहौल अहिड़ो आहे मुंहिंजी भेणियूं अहिड़ी नेचर जूं आहिनि मुंहिंजी माउ मुंहिंजो पीउ मुंहिंजा भाइर तोखे हिननि सभिनी सां बैलेंस में हलणो आहे। पर जॾहिं पुट ई उन्हनि जा ग़ुलाम थींदा आहिनि त पोइ नुंहं खे कहिड़ी ज़रूरत आहे उहा ससु ऐं सहुरे जो ख़्यालु रखंदी उहा चवंदी त वञी एवे थियनि जीअं इहो किसो आहे। सो बहरहाल अॼु तव्हां पंहिंजो पंहिंजो सभु ओपिनियन शेयर कजो त ससु ऐं नुंहं जे जहिड़े में या पुट जेके अलॻि थी वेंदा आहिनि या माउ पीउ खे छॾे वेंदा आहिनि उन में किरदारु सभ खां वधीक कंहिंजो आहे नुंहं जो आहे या वरी पुट जो आहे। छो जो ॾिसो माउ त माउ आहे माउ त पुट खे ॻाल्हाए बि वेंदी घटि वधि बि ॻाल्हाईंदी ऐं माउ पीउ अगरि तव्हांजो कंहिं शइ में ग़लति आहे त बि तव्हां उन्हनि खे कुझु नथा चई सघो छो जो इहो माना इजाज़त ई न आहे त तव्हां उन्हनि खे कुझु चओ। पर शुरूआति थींदी आहे पुट खां ऐं नुंहं खां हमेशह ससु खां कोन थींदी आहे इहा त नेचुरलिटी आहे त सभु सुञाणनि पर किथे किथे ईअं बि हूंदो आहे त ससूं बि जेके आहिनि उहे हरू भरू मतिलबु नुंहं खे तंग कंदियूं आहिनि पर जेका मेजॉरिटी ॾिठी थी वञे जेको सदियुनि खां हले पियो उहा ससु चवंदा आहिनि त भई नुंहं नथी ठहे ऐं पुटु कुझु नथो चए त मतिलबु ॾोह कंहिंजो आहे। सो फस्ट कॉल आहे उन्हनि खां पुछंदासीं त ॾोह कंहिंजो आहे आख़िर असांखे कॉल आहे ज़ुबैदा जी। हेलो अस्सलाम वालेकुम ज़ुबैदा। वालेकुम सलाम अज़रा तव्हां सभिनीनि खे खोड़ तरह सलाम दुआऊं हुजनि हमेशह जी। महिरबानी ज़ुबैदा कीअं आहियो ठीकु आहियो?
जी शुक्र अल्लाह साईं जो। तव्हां ॿुधायो अदरा, तव्हां कीअं आहियो? अलाह जो शुक्र। बिल्कुलु टॉपिक ॿुधो असांजो। हा टॉपिक ॾाढो ॿुधो आहे, फिल्मुनि ड्रामनि में एतिरियूं कहानियूं हलनि थियूं। अदरा तव्हां एतिरो टॉपिक खणी आयूं आहियो। टॉपिक त हिकिड़ी कहानी शुरू थी वेंदी आहे, हर घर जी कहानी आहे। सही। ऐं मुंहिंजे ख़्याल में अगरि असीं माउ भेणियूं जेके बि आहिनि अभी जंहिं ॿार जी शादी कंदा आहिनि पुट जी, एतिरी ख़ुशी हूंदी आहे माउ ऐं भेणियुनि खे जेतिरी ख़ुशी हूंदी आहे शायदि कुंवार वारनि खे एतिरी न हुजे। उहे त ॾींदा आहिनि न्याणी ऐं ख़ुशियुनि सां उहे वठी ईंदा आहिनि। उहे इन जे लाइ त उहा पंहिंजे पुट खे बि हलाए ऐं घर खे बि हलाए ऐं उहा ॿारनि जी माउ बि थिए। लेकिन इहो हूंदो आहे त उनखे एतिरो हूंदो आहे न, उहा पेका न छॾींदी आहे। कुझु एतिरी छोकिरियूं हूंदियूं आहिनि नेचर में, पेकनि खे हर ॻाल्हि ॿुधाईंदियूं आहिनि, झगड़ा शुरू कंदियूं आहिनि। उन्हनि खे मज़ो ईंदो आहे। पुट जो इहो कमु हूंदो आहे, उहो ॿाहिरि हूंदो आहे कमकार करण में। जॾहिं ईंदो आहे ऐं उन्हनि जा कन भरण, उहा नूंहं शुरू कंदी आहे न। बिल्कुलु। पुट त ॿाहिरि ई हूंदो आहे, उनखे कहिड़ी ख़बर अंदरि छा आहे। ऐं उहो कुझु चवंदा आहिनि अखियुनि ते पर्दो, उन्हनि जे अखियुनि ते पर्दो ईंदो आहे। ज़ाहिर आहे उन्हनि खे बि औलाद हूंदी आहे। जेकॾहिं उहा असां सां अॼु नूंहं करे थी न, उन सां बि ईअं थींदो, ज़रूर थींदो। कॾहिं न कॾहिं उहा बि ससु थींदी। हिकिड़ो ड्रामो हलंदो हुयो त क्योंकि सास भी कभी बहू थी। सही ॻाल्हि आहे। पर मतिलबु ॻाल्हि इहा हले पई त ठीकु आहे, मर्द त ॿाहिरि हूंदो आहे पर एतिरो बि घर जे ॻाल्हियुनि खां वाक़िफ़ न हूंदो आहे न। छो जो ज़ाल त हर शइ ॿुधाईंदी आहे, थोरो थींदो आहे त वरी 5% वधाए बि ॿुधाईंदी आहे न हर शइ। बधाई। ऐं इहो हूंदो आहे दी, जेके रियल कहाणियूं हूंदियूं आहिनि न, अक्सर औरत जो चवंदा आहिनि ऐं क़यामत वारे ॾींहुं न औरत जी लाइन वधीक हूंदी ऐं दोज़ख में औरतूं वधीक हूंदियूं। उहे इन जे लाइ गिला में बि, कूड़ में बि ऐं गुनाह में बि अलाह बख़्शींदो। बेशक अलाह बख़्शण वारो आहे। लेकिन औरत जेकी आहे न, मुंहिंजे ख़्याल में पुट जो बि ॾोह आहे थोरो घणो उन जो आहे, लेकिन औरत सभ खां वॾी हो आहे मुजरिम। बिल्कुलु सही चयो ज़ुबैदा। ऐं वाक़ई में हिकु औरत ई चवंदा आहिनि औरत जो घर ख़राबु कंदी आहे, इन में को शक कोन्हे। ऐं जेके औरतूं आहिनि जेके पंहिंजे मर्दनि जे दिमाग़ में फितनो विझंदियूं आहिनि त तुंहिंजी भेण हीअं कयो, तुंहिंजी माउ हीअं कयो, तुंहिंजे पीउ हीअं कयो, तुंहिंजे भाउ हीअं कयो, उहे वाक़ई में इहो सही आहे। ॿियो कुझु चवणु चाहींदो? ऐं 10 ॿार हूंदा आहिनि, 10 खे बाप ई माउ पालींदा आहिनि न। उन्हनि खे 10 ॿार हुजनि, चाहे 5 हुजनि, चाहे 7 हुजनि, लेकिन कुझु हिकिड़ो पुट बि ॿिनि पीउ माउ खे न पाले सघंदो आहे। हा इहो त सही आहे, सही था चओ। बसि उहो ईअं चवंदो आहे न, मुंहिंजे मथां इहो छो हुजे ॿार। अॼु अधी बसि छा चइजे, अलाह साईं उन्हनि खे हिदायत ॾे, रब जी ज़ात अलाह साईं असांजे बसि सभिनीनि भाइरनि खे ख़ुशि रखे। अलाह साईं ख़ुशियूं ॾे उन्हनि खे। भेणियूं माउ उन्हनि जी ख़ुशियुनि में ख़ुशि हूंदियूं आहिनि, चाहे उहे केतिरा बि ग़लति हुजनि। हा इहा ॻाल्हि सही कई तव्हां, बिल्कुलु सही। बसि अदी तव्हां असांजी दिलि मां फीलिंग अहिड़ी कढी आहे। बसि तुंहिंजी दुआऊं ऐं तव्हां सां गॾु आहिनि। हर कंहिंखे अलाह साईं ख़ुशि रखे ऐं उन्हनि जेके खिरियल आहिनि नूंहं, उन्हनि खे अलाह साईं हिदायत ॾे ऐं पुटनि खे बि हिदायत ॾे। पंहिंजे पीउ माउ जो ख़्यालु रखे, भेणियुनि जो ख़्यालु रखे। न्याणियूं अॼु चवंदा आहिनि न, असां सिंधियुनि में सत क़ुरान आहिनि। बिल्कुलु सही, सत क़ुरान आहिनि। न्याणियुनि जो त बसि सफ़ा ख़्यालु ई न आहिनि कंदा। बसि कुझु अहिड़ा रिश्ता आहिनि जेके बसि माण्हू हलाए। अच्छा ज़ुबैदा, तव्हां खां पुछंदासीं, तव्हां नूंहं आहियो या ससु त कोन हूंदो? मुंहिंजे ख़्याल में एतिरा वॾा त नथा लॻो। हा न नूंहं न आहियां, नूंहं आहियां, ससु न आहियां। लेकिन ईअं आहे त मुंहिंजी ससु गुज़ारे वई आहे ऐं सहुरो बि मूंखे मुंहिंजी शादी खां पहिरियों गुज़ारे वियो। ऐं बसि मां पंहिंजी अम्मी जे घर आहियां ऐं मुंहिंजी बसि अधिक कुझु कहाणियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके इंसान ॿुधाए नथो सघे। ठीकु आहे, ठीकु आहे। पर बहरहाल मतिलबु इंसान खे तजुर्बो थी थो वञे। ॾाढी सुठी ॻाल्हि कई ज़ुबैदा ऐं सुठो ॻाल्हायो त जेको आहे पुटनि खे भला साईं हिदायत ॾे ऐं नुंहंनि खे बि ॾे। पर मां इहो चवंदी आहियां त जेका नुंहुं चवे थी त मां हिते सही कोन आहियां, मूंखे हिते नाहे रहणो, त जॾहिं उहा पंहिंजे भाउ जे घर वेंदी आहे त पोइ जॾहिं उन जी भाभी हुन सां ईअं कंदी आहे त पोइ उनखे छा महसूसु थींदो आहे? त पोइ उहो छो न सोचींदी आहे त जॾहिं मां पंहिंजी निणानुनि सां या मां पंहिंजे ससु सहुरे सां या पंहिंजे ॾेरनि सां ईअं थी कयां त पोइ उन्हनि खे बि एतिरो ई तकलीफ़ थींदी हूंदी। ऐं छो जो ॾिसो मकाफ़ा ते अमल आहे दुनिया, अगरि तव्हां कंदव त तव्हांखे भोगणो पवंदो। जेको ॿिज तव्हां पोखींदव तव्हांखे उहो ई निकिरंदो न। तव्हां ईअं त न आहे त तव्हां पोखियो अंब जो वण ऐं उन मां ज़ैतून निकिरनि, ईअं त थींदो ई कोन्हे। जेको तव्हां पोखियो था उहो तव्हां सां थियणो आहे। ऐं जीअं ज़ुबैदा ॻाल्हि कई त ज़ाहिरी ॻाल्हि हदीसुनि में हर को पढ़े थो, हाणे क़यामत जो ॾींहुं छा हूंदो या मरण खां पोइ कहिड़ी दुनिया आहे कंहिंखे का ख़बर न आहे। बाक़ी
जे हुननि ॻाल्हि कई त काफ़ी औरतूं जेके उहे माना दोज़ जी दड़ीअ ते हूंदियूं सो ईअं बि सच आहे पर बहरहाल उन्हनि खे सज़ा हिन दुनिया में मिले थी पर कोई सम्झे न ऐं असांजी तमामु प्यारी कॉलर जेका आहे उहा असां सां गॾु आहे ऐं उन वेलकम कंदासीं हैदराबाद खां आंटी नईमा असां सां गॾु हलो अस्सलाम वालेकुम बेटा वालेकुम सलाम खुश आहियो चाक चंगा भला मां बिल्कुलु ठीकु तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु ठाक आंटी तव्हां मिठा पुट टापक अहिड़ो रखियो अथव जो VIP हा न मता न मञो असां पोड़नि थो अचे न त तव्हां नूंहं बि आहियो ससु बि त मतिलबु तव्हांखे एक्सपीरियंस त हूंदो बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ बेटा पहिरें त सभिनी जंहिं मुंहिंजा नाला वठंदा आहिनि उरूज मुंहिंजो नालो वठंदी आहे सलाम ॾींदी आहे प्यार ॾींदी आहे अदा मीर महमद ऐं मां जेकी आहे हीअ कासमाबाद मां जेकी अॼु कंदी आहे जी जी मिसेस समर शाह दुआ उनखे बि मुंहिंजो सलाम प्यार मोहबत घणी ॾिजो छो जो ॻाल्हाइण जो वक़्तु थोरो थो मिले त वरी नाला नथी खणी सघां जिन जा नाला न खणा मूंखे माफ़ करे छॾींदा आहियूं मुंहिंजो जेको सलाम उन्हनि वटि पहुची वञे जी जी वालेकुम सलाम सभिनी जे तरफ़ां अमी ॻाल्हि इहा आहे त वॾी ॻाल्हि हूंदी आहे मुड़ुस जी ठीकु आहे न जेको मुड़ुसु हूंदो आहे न उहो पंहिंजे ससु सां केॾो प्यार थो करे या ज़ाल सां केॾो प्यार थो करे जे माउ सां प्यार कयईं त बाबा अमी तूं मुंहिंजी अमी आई ऐं हिक ॿिए सां विर्त सां कमु कजे थींदो कम ते झगड़ो आहे ॿिए कंहिं ते कोन थींदो आहे पैसे वग़ैरह ते त छो जो माउ खे बि मिली थो वञे त ज़ाल खे बि मिली थो वञे पर उहो थींदो आहे कमनि ते झगड़ो पोइ उहो कमनि ते झगड़े करे मुड़ुसु विच ते अची वेंदो आहे मुंहिंजी ज़ाल हेतिरो कमु कयो अमीअ हेतिरो कमु कयो हालांकि उहो सोचणु घुरिजे त मां थोरो ज़ईफ़ थी वञे त उन ते एॾो न रखिजे वज़न त बाबा अमी तूं कमु कर पर मां न बसि त बि मां अलाह जी महिरबानी सां पाण खे ॾाढ नथी हणां पर मां जवान हुअसि सफ़ा फूह जवानी हुई त मां ससु खे पंहिंजे हथु विझणु कान ॾींदी हुयसि मां चवंदसि न अमा तूं मां आई आहियां त छा लाइ आई आहियां मां पंहिंजे घर खे संवारण लाइ आई आहियां पोइ ॿचिड़ा बि नंढड़ा हुआ पोइ मां कमु कंदी हुयसि निणानूं बि हुयूं उहो मूंसां गॾु कंदी हुयूं ससु खे न चवंदी हुयसि पर जॾहिं सभु शादी थी वयूं न त पोइ थो उहो पाण हेल्प मूंसां कराईंदी चवंदी न अमा तूं अकेली मुंहिंजी ससु ॾाढी सुठी बसि पोइ हाणे पोइ वीचारी वई हली हाणे मां वरी उन जांच आई आहियां मां हाणे वरी ससु थी आहियां अलाह जो शुक्र थी कयां त मुंहिंजो पुटु मूंसां गॾु कोन्हे न मुंहिंजी नुंहुं मूंसां गॾु आहे इहो शुक्र आहे बाबा हिन ज़माने में आज़ादु छॾे ॾियो ठीकु आहे न उहो तव्हांखे प्यार मिलंदो मोहबत मिलंदी हा मुंहिंजे ज़ोरो करे चईसि मूंसां गॾु रहणो आहे ज़ाल खे हुनखे नुंहुं खे चए मूंसां गॾु रहणो आहे मां त ठीको कयो आहे तव्हांजो मां अकेली वेठी आहियां मूंसां गॾु रह पंहिंजे मुड़ुस सां गॾु ऐश कंदी थी वेठी घुमंदी थी वेठी त न अॻे मुंहिंजी दुश्मन थी वेंदी ठीकु आहे न चङी मुंहिंजो घुमणु खाइणु पीअणु सभु मुंहिंजो बंदि करे छॾींदी मां मुड़ुस सां घुमां ॿाहिरि वञा हेॾां वञा त बाबा मुड़ुसु ई उनजो मुंहिंजो पुटु ई जेको आहे न सो चवंदो मां ही तूं पुराणे ख्याल जो माण्हू आहीं तूं चुप करे वेही रह तंहिंजे करे ओड़ो माण्हू कदम खणे त न पुट खे अहिड़ो मौक़ो मिले ऐं न नुंहुं खे मौक़ो मिले बिल्कुलु ऐं हींअर त असांजो को उमिरि न आहे त चवंदासीं त भाउ असांजो कमु कयो या ही कयो असांखे अलाह सभु कुझु ॾिनो आहे अॼुकल्ह उहो वक़्तु न आहे पैसो फेक तमाशो देख सभु कमु पाण ई थी थो वञे आहे न बेटा इहा ॻाल्हि वाह जो टॉपिक रखियो आहे त ॿई मूं उहे निभाए ॾिठा आहिनि मज़ो न निभाए मज़ो ससु निभाए जे सुठी हिकिड़ी न हुजे ऐं सुठी ससु हुजे त ॿई कुड़ हलाए सघे थी बिल्कुलु सही ऐं वॾी ॻाल्हि पुट जी आहे मतिलबु तव्हां ईअं चई था सघो त जेको क़िस्मत सां नूंहं सुठी मिले थी बिल्कुलु हा इहा ॻाल्हि आहे किरदार पुट जो अचे थो न छो जो पुट खे ख़बर आहे माहौल जी बिल्कुलु ख़बर आहे अम्मा जी माउ जी पुट खे वधीक ख़बर हूंदी आहे पुट जी माउ खे वधीक न त बाद में थी अचे न हा बिल्कुलु बच्चे खे त माउ थी वॾो करे न हुनखे सभु ख़बर पइजी वेंदी आहे त ही छा थो थिए ही छो थो थिए पर जे न अहिड़ी सुठी सुलक्षणी मिली वञे हुनखे प्यार बि मिली वञे मुड़ुस जो बि न जो बि त कॾहिं बि ससु जी बेअदब न थींदी बिल्कुलु सही था चओ ही मुंहिंजो पंहिंजो तजुर्बो आहे ख़ैर मुंहिंजी अम्मा हेॾी उमिरि न आहे मुंहिंजी 16 सालनि में शादी थी वई अच्छा ठीकु आहे न हा छा मां अञा मस 8 दर्जा पढ़ियसि त मुंहिंजी शादी थी वई पोइ छा आहे जो मां ॿारपण हो मूंखे का ख़बर न हूंदी एतिरी पोइ जॾहिं मूंखे थोरी दिमाग़ में इहा आई त बाबा मां हींअर शादी वारी आहियां ॿचिड़ा मूंखे ॼमिया त पोइ मूंखे क़दुरु पियो त वाकई ससु छा थींदी आहे पोइ मुंहिंजा झटि ॿचिड़ा ॼमी आहे ॼण 32 सालनि में मुंहिंजा ॿचिड़ा जवान थी विया माशाअल्लाह
हलाया थी ॾियनि बसि इहो मसालो बि हाणे आहे त हाणे सुठो माण्हू जे हलंदो अॻिलो त पोइ पाण सुठो हलंदो सही पर ॻाल्हि जे आहे खणंदो डंडो त हो ॿ डंडा पोयां जे बिल्कुलु सही बिल्कुलु सही सही आहे न मां ही पंहिंजो पाण ते आहे हा बाक़ी न सस खे इहो न ॾियणु खपे चवणु खपे त हीअ ख़राबु आहे ससु सां विड़े थी या सस खे न चवणु खपे त न मूंसां विड़े थी इहो सभु कुझु हूंदो आहे मुड़ुस जे हथ में माना पुट जे हथ में सही ॻाल्हि हा आहे बिल्कुलु सही पुटु पंहिंजे माउ खे बि हलाए सघे थो त ज़ाल खे बि हलाए सघे थो हिक हिसाब सां बिल्कुलु सही थैंक यू सो मच आंटी नईमा जेको आहे पंहिंजो एक्सपीरियंस जेको आहे उहो शेयर कयो ऐं सुठी ॻाल्हि कई त नूंहं ते एतिरो इल्ज़ाम न हणणु खपे छो जो उहा त आहे ई ॿिए घर मां थी अचे पर जेको मेन जेको ॾोही आहे उहो पुटु आहे ऐं पुट खे अञा 2 कलाक ॾोहदार कंदासीं असां जेके सुधरणा आहियो सुधरी वञो जेके बिगड़ा वञा घड़ा बिगड़ी वञो सो बहरहाल ब्रेक जो बि टाइम थियो आहे ब्रेक वठंदासीं ऐं ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं वेलकम बैक शंगरमरी शाह में एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था ऐं असां सां तमामु ख़ूबसूरत गेस्ट बि गॾु आहिनि पहिरीं बि असांजे प्रोग्राम में अची चुकी आहे सना सिद्दीकी असां वटि आई आहे उन्हनि खे वेलकम कंदासीं अस्सलाम वालेकुम सना कैसी हो वालेकुम सलाम मैं बिल्कुल ठीक हूँ आप बताएं आप कैसी हैं मैं बिल्कुल ठीक सिंधी में ॻाल्हायो न हाणे त सिंधी सिखी वई आहियां वाह वाह ज़बरदस्त भाई ठीक आहे सना तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां आया आहियो ऐं उन खां पोइ असां सां जेका ख़ूबसूरत आवाज़ जी मालिक आहे उहा गुलनाज़ लतीफ़ी गॾु आहे ऐं उनखे बि वेलकम कंदासीं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह ठीक वॾी महिरबानी तव्हां बि असांजे प्रोग्राम में आहियो ऐं ॿिन्ही सां खोड़ सारी कचहरी थींदी ऐं ट्रैक्स बि ख़ूबसूरत ॿुधंदासीं पर जेको आहे कॉल वठंदासीं कॉल खां पोइ हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बाबा कीअं आहे मीर भा कीअं आहियो ठीकु आहियो बाबा मां फज़ल मोहम्मद शेख थो ॻाल्हायां गुलिस्तान जो कराची आवाज़ सभिनी जा हिकु जहिड़ा लॻनि जी जी भा फज़ल मोहम्मद शेख जी 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 ॿियो ख़ैर आहे बाबा बिल्कुलु तव्हां ॿुधायो ठीकु आहियो अलाह जो शुक्र आहे तव्हांजी दुआऊं भेनरुनि जूं दुआऊं प्रोग्राम ॾिसो पिया भा हा बाबा प्रोग्राम शुरू थियो हाणे 15-20 मिंट थिया 2 टे कारूं ॿुधियूं आहिनि अच्छा जी जी बिल्कुलु ऐं तव्हांजो टॉपिक आहे घरू माहौल ते हा त ससु नुंहुं या मसालो कीअं थो हले कीअं हले हा त असल हूंदो आहे पुट ॻाल्हि माहौल जी हा सही ॻाल्हि आहे हा माहौल जंहिं घर जो सुठो हूंदो आहे तरबियत सुठी हूंदी आहे औलाद खे त उते अलाह त कोई बि फॾो फसाद न हूंदो आहे सही छो जो असां शादी कई आहे 6 जनवरी 1984 में सही त इहो ई माहौल हुयो माना असांजे औलाद जेको पीउ माउ छोकिरी खे पाण ईंदो आहे त उनखे 2 लफ़्ज़ चवंदो आहे सिर्फ़ु जेको माहौल जे हिसाब सां त बाबा ही घर तुंहिंजो हुयो हाणे हू घर आहे तुंहिंजो सही हिन घर खां तूं ख़तमु हाणे होॾे तुंहिंजो वास्तो आहे हेॾे अलाह तुंहिंजो मोह न थींदी पंहिंजे घर में ख़ुशि हूंदी आहे सही पोइ उन हिसाब सां मर्द बि हूंदो आहे माहौल घर जो सुठो ऐं ससु सहुरे जो ऐं जेको छो जो औरत हिकिड़ी न्याणी आहे अॼु न्याणी आहे सुभाणे नुंहुं आहे परीहं माउ आहे वरी ॾाॾी आहे वरी नानी आहे हुनखे मरले वार पंहिंजो हलणो आहे सॼो बिल्कुलु तंहिंजे करे तरबियत पाण बि सुठी सां हलंदी घर माहौल सां अलाह कंदो सुठो हुनजो कमु सॼो हलंदो ऐं हिते का तकलीफ़ न ईंदी बिल्कुलु छो जो वॾनि जो चवणो हूंदो त आप चङा त जग चङा जहिड़ी पोख बि आहे ओड़ी लुण बि आहे ऐं अलाह करे उहो माहौल जे हिसाब सां सुठी हलाईंदी अच्छा फज़ल मोहम्मद भा जी बाबा तव्हांजो माना चवण जो मक़सदु इहो आहे त ॾोह कंहिंजो बि न आहे बसि तरबियत जो आहे कुझु बि न पाण खे माण्हू सेट रखे पंहिंजो पाण माहौल खे ॾिसी हलंदो न भा जी काथे कसाई पकाए बिना त यकीन जो मुंहिंजो तजुर्बो आहे त उहो सही थी वेंदो आहे माहौल अच्छा हाणे 38 साल में शादी करे असां ॿिए मां साईं सम्झो गॾु आहियूं ईअं थोरो 13 में अमर धार कयो त बि आम्हूं साम्हूं रहूं था राबिया सिटी ऐं साम्हूं माना घर ईअं गॾु वञे 24 कलाक कोई हिसाब बि न हूंदो आहे अच्छा चलो सुठी ॻाल्हि आहे तव्हां हिन तजुर्बे मां न गुज़रिया त भली ॻाल्हि आहे ऐं वॾी महिरबानी तव्हां कॉल कई पर जे फज़ल मोहम्मद भा चयो त तरबियत ते त ठीकु आहे तरबियत बि हूंदी आहे किथे ईअं हूंदो आहे त धीउनि खे थोरो वधीक लाड ऐं प्यार सां पालियो वेंदो आहे किथे पुटनि खे वधीक अहमियत ॾिनी वेंदी आहे धीउनि खे न ॾिनी वेंदी आहे त उहे पुट बि जेको आहिनि थोरो मथे ते चढ़ी वेंदा आहिनि या वरी धीअरूं बि थोरो मथे ते वेही करे कंदियूं आहिनि त तरबियत बि अचे थी पर हिते ॻाल्हि हले थी त नुंहुं ऐं ससु जो जेको जहिड़ो थींदो आहे जेका अलहदगी थी वेंदी आहे उनमें ॾोह कंहिंजो आहे ससु जो त किरदारु अचे ई नथो छो जो उहा त माउ आहे न माउ कीअं चाहींदी त मुंहिंजो पुटु मूंखां अलॻि थी वञे या मुंहिंजो पुटु मूंसां नाराज़ थी वञे या मां अहिड़ो किरदारु कयां जीअं पुट जो घर ख़राबु थी वञे छो जो हिते किरदारु हले थो पियो पुट जो ऐं नुंहुं सही न आहे या पुटु सही न आहे छो जो नुंहुं खे बि घटि ब्लेम ॾियनि था सभु छो जो नुंहुं त अचे ॿिए घर खां थी उहा तव्हांजे माहौल खां एतिरो वाक़िफ़ न हूंदी आहे
पर काफ़ी रिश्ता अहिड़ा हूंदा आहिनि ख़ानदान में बि थींदा आहिनि पर ख़ानदान वारा माण्हू बि 24 कलाक तव्हांजे घर में न आहिनि रहंदा तव्हांखे मां पाले थी तव्हांखे पैदा करे थी पाले थी माहौल आहे जेको पिया भेणियूं भाइर सभु गॾिजी पलो था त ज़ाहिरी ॻाल्हि आहे माउ पीउ अगरि कंहिं ॻाल्हि में ग़लति आहिनि त दीन बि चए थो तव्हां हुनखे उफ़ बि न चओ त ज़ाल खे त चई था सघो न या तव्हां पंहिंजो पाण खे बि ब्लेम करे था सघो त यार मां हिन शइ ते ग़लति आहियां सो बहरहाल जेको आहे हिते टॉपिक इहो आहे त नूंहं जो ॾोह आहे या पुट जो ॾोह आहे बाक़ी सस लाइ असां कुझु नथा चई सघूं छो जो उहा माउ आहे ऐं का माउ न चाहींदी त मुंहिंजे पुट जो घर ख़राबु थिए पोइ माउ पीउ जेको आहे कुर्बानी ॾेई छॾींदा आहिनि इजाज़त ॾेई छॾींदा आहिनि त बाबा तव्हां वञी अलॻि रहो भला मज़ो वठी ॾिसो छो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे दुनिया ईअं ई हले पई सो बहरहाल जेको आहे हिकिड़ियूं नूंहं कंहिंजूं थींदियूं इहे बि पुछंदासीं त हिननि जो छा रवैयो आहे छा सोचियो अथनि फीलिंग्स हूंदियूं न हिकिड़ियूं त भई असां बि शादी कंदासीं हीअं हलंदासीं हूअं हलंदासीं सना खां तव्हां स्टार्ट कयो सना आप जब कभी किसी की बहू बनोगी अच्छा असां छा तव्हां चओ त मूंसां सिंधी में ई ॻाल्हायो तव्हां जॾहिं कंहिंजी नूंहं ठहंदव छा सोचियो आहे हिकिड़ो त मतिलबु जीअं अॼुकल्ह जो दौरु हले पियो त भई पुट खे अलॻि थियूं करे छॾनि तव्हां बि ईअं सोचियो आहे त मां ख़िदमत न कंदसि ससु सहुरे जी ऐं उन्हनि जे पुट खे वठी हली वेंदमि ईअं सोचियो आहे या गॾु रहण जो सोचियो आहे बिल्कुलु जीअं मुंहिंजी फैमिली आहे मां बि इहो ई सोचियो आहे त हुनजो पुटु मुंहिंजी माउ खे पंहिंजी माउ चवे ठीक है जब मां इहो सोचे सघां थी त ऑब्वियसली हो बि सोचींदो हूंदो त मुंहिंजी माउ खे पंहिंजी माउ समझे ठीक आहे त फैमिली करे मां न सोचियो आहे त धार रहा ऐं फैमिलीअ सां गॾु रहंदा फैमिली सां गॾु बिल्कुलु गुड थिंग ऐं तव्हां मां बि इहो ई सोचींदी आहियां त मतिलबु जीअं मूंखे पंहिंजा बाबा अम्मा आहिनि ऐं उन्हनि खे पंहिंजे ससु सहुरे खे बि एतिरो ई प्यारु ॾियां मोहबत ॾियां त जेतिरो थी सघे मूंखां बाक़ी इहो त कॾहिं न सोचियो त मां उन्हनि खां अलॻि रहां अच्छा ॾिसो जहिड़ो थींदो निणानुनि ते या इन्हनि ते ॾिसो निणानूं त कॾहिं न कॾहिं हलियूं वेंदियूं छो जो तव्हांखे रहणो आहे ससु ऐं सहुरे ऐं ॾेरनि सां न त तव्हांखे वधीक उन्हनि जो ख़्यालु रखणु खपे न निणानूं त ठीकु आहे वयूं तव्हां सां ठहियूं न ठहियूं उहे वेंदियूं हलियूं पर किरदार हिते आहे पुट जो अगरि तव्हां मूंखे सुठी सोच रखो था त भई असां वञण सां ई जेको आहे सुठो हलंदासीं ईअं हूअं पर कॾहिं कॾहिं इहो बि किरदार ॾिठा विया आहिनि त जिथे पुटु ग़लति हूंदो आहे उते नूंहं बि सुठी निकिरी पवंदी आहे उहा पंहिंजे मुड़ुस खे चवंदी आहे त न बिल्कुलु ऐं मुंहिंजी इंगेजमेंट आहे मूं फस्ट में जॾहिं इंगेजमेंट कई हुई त पंहिंजे मंगेतर खे मूं ईअं ई चयो त तव्हां अगरि पंहिंजे बाबा अम्मा जी रिस्पेक्ट कोन कंदा त मुंहिंजो तव्हां सां को रिश्तो कोन्हे वाह वाह ज़बरदस्त ॾाढी सुठी ॻाल्हि ऐं वाक़ई में ई अहिड़ियूं नूंहं आहिनि बि जेके अलॻि थियण बि न चाहींदियूं आहिनि या वरी घर में फितनो विझणु न आहिनि चाहींदियूं या वरी पंहिंजे मुड़ुस खे पाण सम्झाईंदियूं आहिनि त अगरि मुड़ुसु कुझु चवंदो बि आहे त उहे सम्झाईंदियूं उन्हनि खे त न ई तव्हांजा माउ आहिनि या पीउ आहे या कुझु बि आहे सो दुनिया में हर रिश्तो मिली वेंदो आहे माउ पीउ न मिलंदो आहे सो बहरहाल जीअं हाणे कॉलर्स ॻाल्हाईंदा आहिनि हिते वधीक असां सना खां पुछंदासीं त माशाल्लाह पहिरियां बि असांजे प्रोग्राम में अची चुकी आहे ऐं खोड़ सारे ड्रामनि में बि केटीअ ने कमु कयो अथसि गाननि में बि कयो अथसि हाणे रिसेंटली छा पई करे छा ते पियो कमु हले सना बस मुंहिंजा शूट्स था हलनि ब्रांड शूट्स थी कयां हाणे बि मां मुंहिंजे कलेक्शन कयो आहे बस शूटिंग में बिज़ी आहियां ऐं तव्हां सां वाह वाह ज़बरदस्त अच्छा सॉन्ग्स वग़ैरह आया आहिनि केटीअनि ते तव्हांजा न्यू जी बिल्कुलु मुंहिंजो सॉन्ग इलाही आहिनि जेको न्यू तव्हां चओ था त हाणे मां यूनिवर्सिटी जो कयो जेको हाणे हले थो उन्हनि खां इलाही बि आहिनि सभु हलनि था कंटिन्यू आहे सॼो कमु कंटिन्यू आहे अच्छा असां गुलनाज़ असां वटि पहिरियों दफ़ो आई त थोरो गुलनाज़ सां ॻाल्हाईंदासीं गुलनाज़ खां पुछंदासीं स्टार्ट कीअं वरितो कीअं सोचियो हिन फील्ड में अचण जो इन फील्ड में त सिंगिंग जो वैसे मूंखे बचपन खां वठी शौक़ु हुयो हा जॾहिं मां स्टडी कंदी हुयमि नंढी हुयमि त स्कूल में बि माशाल्लाह इलाही ड्रामा वग़ैरह सिंगिंग बि उते कंदी हुयमि त जॾहिं वॾी थियसि पोइ मूं पंहिंजी फैमिली सां इहा ॻाल्हि शेयर कई ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु फैमिली मूंसां गॾु आहे सपोर्ट सुठी कंदी आहे मुंहिंजी अच्छा कहिड़े शहर ॻोठ खां तालुक आहे तव्हांजो मीरपुर बठेरो अच्छा केतिरियूं भेणियूं ऐं भाउ आहियो 4 भेनरूं 3 भाइर 3 भाइ पोइ तव्हांखे परमिशन मिली वई घर मां त मतिलबु ठीकु आहे तव्हां हिन फील्ड में वञो जी बिल्कुलु मिली वई ऐं बाबा साईं खां जॾहिं मूं परमिशन वरिती त बाबा मूंखे ईअं ई चयो त तव्हां कॾहिं बि गुरूर न कजो ठीकु आहे तव्हांखे इजाज़त असां ॾियूं था बिल्कुलु तव्हां सिंगिंग करियो असां तव्हां सां गॾु आहियूं लेकिन तव्हां ॿिए खे ॾिसी त मतां तव्हां चओ त हीअ मथे आहे त आउं बि जल्दी जल्दी मथे थियां गुरूर बाबा तव्हां कॾहिं बि न कजो ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु बाबा जी ॻाल्हियुनि ते बिल्कुलु क़ाइमु आहियूं
बिल्कुल। अच्छा, केतिरो टाइम थियो आहे तव्हांखे सिंगिंग में, मतलब गाइंदे प्रॉपर? हिकिड़ो साल। हिकु साल थियो? को एल्बम वगैरह आयो तव्हांजो? जी जी बिल्कुल। घणा? हिकु ॿ टे एल्बम अची चुका आहिनि साल में? वाह वाह, ज़बरदस्त। अच्छा, हिकु एल्बम में केतिरा सॉन्ग हूंदा आहिनि? हिकु एल्बम में के 13 ॾींदा आहिनि, के 15 ॾींदा आहिनि, के 16 उन्हनि जो शायरनि। ज़बरदस्त, सुठी ॻाल्हि आहे। ऐं माशाल्लाह तव्हां जेको बि एम कयो आहे पंहिंजो उन में कामयाब वेंदो इंशाल्लाह। अच्छा, तव्हांखे ॾिसी हाणे के ॿिए खे शौक़ पैदा थियो आहे त मूंखे बि करणु खपे? न, अॼु तक तव्हांजी फैमिली मां या ख़ानदान मां? मुंहिंजे भाउ नंढे खे थियो आहे। अच्छा, वाह वाह, ज़बरदस्त। उन जो आवाज़ सुठो? जी अल्हम्दुलिल्लाह बेहतरीन आहे। वैसे घर में गुनगुनाईंदो आहे, पंहिंजे मुंहुं गुनगुनाईंदो आहे न। वैसे असांजे साम्हूं गुनगुनाईंदो आहे, पंहिंजे मुंहुं गुनगुनाईंदो आहे, त पोइ असां ॾिसंदा आहियूं, ॿुधंदा आहियूं त माशाल्लाह आवाज़ बेहतरीन आहे, हिकु सुठो सिंगर थी थो सघे। सही। अच्छा, सना खां पुछंदासीं, सना कभी सिंगिंग की है? शौक़ ना है ऐं ना करे कई। अच्छा, सिंगर्स इलाही आहिनि त मुंहिंजी छा ज़रूरत आहे, एक्टिंग कयां थी न। आहे त सही, पर टैलेंट भी त अचणु खपे, न्यू टैलेंट खपे न माण्हुनि खे। केॾे सोचियो न आहे सिंगिंग जे बारे में न, ऐं इरादो बि न आहे। इरादो बि न आहे। गुनगुनाईंदी त हूंदी आहे, जुगारी त अॼु त ॿुधंदासींस। तव्हां वेठी आहियो न, मां छा पोइ वरी गुनगुनायां। वरी बि को फेवरेट सॉन्ग केड़ो चवंदी आहे? घणो केड़ो फेवरेट सॉन्ग आहे? बस पंहिंजा सॉन्ग्स आहिनि, पर्सनल आहिनि, हाणे छा ॿुधायां मां। सॉन्ग्स पे पर्सनल हूंदा आहिनि? बिल्कुल। कंहिंजी दिलि कंदी आहे हैप्पी ॿुधण जी, कंहिंजी दिलि कंदी आहे मतलब मूड ते डिपेंड आहे न। मूड ते डिपेंड। सही, सुठी ॻाल्हि आहे, त मूड ते डिपेंड आहे। त जैसा न जेको मूड हुयो उहो ॿुधंदी आहे, सो उहो ॿुधाइण में नथी चाहे, वॾी ॻाल्हि न आहे इहा। त बहरहाल जेको आहे गुलनाज़ खां पुछंदासीं त तव्हां प्रॉपर पंहिंजे उस्ताद खां सिखिया वरिती हूंदी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, त उस्ताद केरु आहे तव्हांजो? जी उस्ताद फिलहाल को बि न रखियो, बस पंहिंजी महिनत आहे। जी तव्हां ईअं पाण गॉड गिफ्टेड आहियो? हा। कॾहिं कंहिंखां न आहे वरिती? फिलहाल त अञा कोन। पोइ तव्हां मतलब पहिरियों फर्स्ट सॉन्ग कंहिंजे अॻियां परफॉर्म कयो, कंहिं तव्हांखे चयो त तव्हां ॻाए सघो था, तव्हांजो ट्रैक ठही सघे थो? जॾहिं मूंखे मूं स्टार्टिंग सिंध सुपरस्टार मां कई, हुते पहिरीं ठटा मां मुंहिंजो ऐं सिलेक्ट थी वई हुयसि। उन खां बाद में हैदराबाद में प्रोग्राम थियो, मैं बि ख़बर हूंदी तव्हांखे, त स्टार्टिंग उतां कई ऐं उतां रिजेक्ट थी वयसि। दादा नजफ़ वारनि सभिनीनि मूंखे इहो ई सम्झायो त तव्हां कॾहिं बि दिलि न लाहिजो। बिल्कुलु। हा, ऐं उन खां बाद में मूंखे एल्बम मिलियो, उनजी बसि आउं पंहिंजे मुंहुं ईअं प्रैक्टिस कंदी हुई। वाह वाह, ज़बरदस्त। मतलब तव्हां सिंध सुपरस्टार जा सितारा आहियो, उतां निकिरी उभरिया आहियो। सुठी ॻाल्हि आहे। ऐं ॾिसो ईअं बि थींदो आहे त बिना जॾहिं आवाज़ सुठो हूंदो आहे तव्हांजो, त तव्हांजी हेल्प बि जिॾां तिॾां थी वेंदी आहे। ऐं बिना कंहिं उस्ताद जे बि अॼु जेको आहे 3 एल्बम हिननि जा अची चुका आहिनि, सुठी ॻाल्हि आहे। ऐं तव्हां अॼु ॿुधंदासीं आवाज़, पाण आवाज़ क्वालिटी जेका हूंदी आहे, पर पाण खां पुछंदासीं त चवंदा आहिनि हिकिड़े सिंगर खे, अच्छा कॉल वठूं था, अच्छा इहा ॻाल्हि मां बाद में कंप्लीट कयां थी। अली गुल भाई उनखे एतिरो वेट नथा करायूं। अली गुल भाउ खे वेलकम कयूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुंहिंजी भेण सभु कुझु पहिरियों तव्हां सॼी टीम खे, तव्हांजे महिमाननि खे अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ख़ुशि रखे ऐं तमामु बहितरीन। ऐं जेको आहे सो हीउ जेको हले पियो थो, हीउ मां जे हिकिड़ो हिन चकर में हिकिड़ो अखियुनि ॾिठो वाकियो आहे जी, जेको हीउ 5 पुटनि ऐं 5 नूहनि जो हले पियो, त मां अचानक हिकु घर में वियुमि त हुन हिकिड़ी 80 ऐं 90 जे दरमियान कुराड़ी, जंहिंखे हुनजी नूंहं पुट वेठा हुनखे देगड़ियूं ऐं गंदा गंदा थांव खणी हुनखे ॾींदा त वञनि, उहो मलींदी थी वञे। ऐं मां पुछियो मान भला हीउ कहिड़ो ज़ुल्म? त चयूं त हीउ सुबुह जो उथी झाड़ू ॾेई माल जा छेड़ा ढेरियूं इहा उछलींदी आहे जी, ऐं कननि खां बिल्कुलु ॿुधण खां माना न ॿुधई सघंदी आहे। पोइ बसि मां वधीक नथो चई सघां, लेकिन काफ़ी उनजे लाइ जेको मां टेंशन वरिती, काफ़ी मां उन्हनि सां ॻाल्हायो त उन्हनि मूंखे चयो त हीअ पोइ मां मजबूरन थी, मूंखे अहिड़ो तरस आयो मतलब हिन दौर में अहिड़ी हालत। हाणे इहो कसूर कंहिंजो आहे? मुंहिंजे सामने पुट जो, अगरि पुट हिदायत कनि नून खे, 5 नूनों ते कुराड़ी वेचारी छो एॾी महिनत करे, जेका कुबड़ी थी हले थी बिल्कुलु। त इन जे लाइ जेको आहे सो तरबियत जो बिल्कुलु आहे, पर अगरि पुट थोरो ध्यानु ॾे, नूंहं खे थोरो सम्झाए, अगरि मां पंहिंजी घरवारी सम्झायां त मुंहिंजी अमड़ जो ख़्यालु रख, त बिल्कुलु रखंदी, छो न रखंदी भेण, रखंदी। त पर हिकु ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त असांजे सिंध में या ॿिए हंधि बि हूंदो त अञा एतिरी हालतूं आहिनि जेके माना ही त हाणे ख़तमु थी चुकी आहे। हिन जी उमिरि छा हूंदी? 2 साल 3 साल ही हली वेंदी, सुभाणे तूं बि त कंहिंजी सस थींदीअ।
बिल्कुल पंहिंजो ख्याल रख तूं पंजनि मां हिकु हाणे छा आहे तो हिक ॿिए खे सवाल छा थियूं कनि ही मूं वटि रहे त मां हिनखे सुख ॾींदमि हाणे मूंखे ॿुधाए पंज ई गॾु आयो त हुनखे वीचारी खे तव्हां रगड़ी मां ॾेई छॾियो हिकु रगड़ी बि कोन अधु रगड़ी खाईंदी हूंदी बिल्कुल सही ॻाल्हि आहे तो अभी एतिरा वॾी अफ़सोसनाक ऐं ॾुखनाक आहे ऐं जेको आहे ॻाल्हि तरबियत जी न आहे ॻाल्हि न ख़ानदानी ॻाल्हि आहे नूंहं जो जेको हक़ु आहे उहो ससु खे ॾिए ऐं पुट जे हिसे सां मिलंदो अगरि पुट चाहे त हुनखे जेको हुनजो हक़ु आहे हुन पाले पुछे वॾा करे शादियूं कराए पोटा थी विया पोइ बि हू लोड़े पवंदी ससु वीचारी हुन ही कहिड़ी ज़िंदगी आहे भेण अदरा वही ॻाल्हि आहे बिल्कुल सही था चओ इहो तमामु हिकु दुख जहिड़ी ॻाल्हि आहे पैगाम आवाम जेके माण्हू ॾिसनि था असांजो प्रोग्राम त ख़ुदा जे वास्ते हिननि कोड़नि जो ख़्यालु रखो हिननि जी दुआ वठो हिननि खां नेकियुनि जा कम वठो हिननि खां तरबियत वठो सिखो ॿुधी ऐं ही जेके लफ़्ज़ ॻाल्हाईंदियूं असांजे भले जे लाइ ॻाल्हाईंदियूं सही सही था चओ काफ़ी दुख जहिड़ी ॻाल्हि आहे बाक़ी अती तव्हांजे महिमाननि खे अती सना खे चवंदुमि कुझु खाए अचे बिल्कुल तेरियों को बदी सफ़ा कमज़ोर थी वञे बिल्कुल ठीक आहियां वो मां चयो त मां चई थी मां बिल्कुल ठीक आहियां अदा मां बिल्कुल ठीक आहियां तव्हांखे ईअं छो थी लॻे हाणे वरे रंदे कमज़ोर थी आयो चवनि था कमज़ोर थिया तो खाओ पियो न न अदा तव्हांखे ईअं थी लॻा न बिल्कुल ठीक आहियां तव्हां सिंधी सिखिया कोई सिंधी खाइण सिखो छो भला नथी खायां छा भेण ॾिसो न मुंहिंजी भेण असां ॾिसो न केतिरी ख़ूबसूरत आहे केतिरी माशा प्यारी आहे सेहतमंद बि आहे खाए पीए थी तव्हां बिल्कुलु खाइण न छॾे ॾियो न थी न त मां ईअं ई ठीकु आहियां अलाह तव्हांखे ज़िंदगी ॾे तव्हां असांजा सरमाया आहियो ॿई भेनरूं मुंहिंजूं तव्हांखे अलाह ख़ुशि रखे अलाह तव्हांखे तरक़ी ॾे पंचनि जे सदके तव्हां नालो कमायो ऐं असां सिंध जी जेको आहे तव्हां रोशन तारा आहियो ख़ुदा कंदो असांजा जेके नंढा ईंदा उहे तव्हांजो वॾो नालो ॿुधंदा मां तव्हांजो पीर जेतिरो ऐं चाचा ताए जेतिरो आहियां दुआ ॾियांव थो भलो कमु कंदा रहियो इख़लास ऐं जेको मिले ग़रीबनि सां वॾनि सां प्यार मोहबत वंडींदा रहो वॾी महिरबानी तव्हांजी आख़िर में मादी अज़रा जे लाइ अती जी अज़रा जे तमामु कैमरामैन अदो आबिद अदो ताहिर सभिनि खे मां जेको आहे पंचनि सदके मौला सलामत रखे ऐं मुंहिंजी भेण अज़रा खे अलाह ताला कॾहिं को ॾुखियो ॾींहुं न ॾेखारे सदा ईअं ख़ुशि रहे ऐं मुंहिंजी ज़िंदगी में अदी अज़रा जो प्रोग्राम ईअं अञा वधे फुटे न तमामु टीम खे जेके जेके कॉलर मुंहिंजा ॿुधनि था उन्हनि सभिनि खे मुंहिंजे तरफ़ो दुआ भरा सलाम अलाह सभिनि खे सलामत रखे ऐं जेके नून ख़ुदा जे वास्ते नून जो ख्यालु रखो इहो मुंहिंजे भाउ अली गुल जो चवणु अथव अलाह तव्हांखे ख़ुशि रखे भेण आख़िर में इहा अली मदद मौला अली मदद वाह थैंक यू थैंक्स फॉर कॉलिंग ऐं इलाही सुठो लॻो ऐं अली गुल भाउ जेका ॻाल्हि कई जेका पंजनि पुटनि ऐं पंजनि नुंहंनि वारी उहा ई ॻाल्हि मां तव्हां सां कयां पई त केॾो शर्मनाक लॻे थो ॿुधण में ई न त उन्हनि चयो त हाणे अहिड़े पुटनि खे माण्हू छा चवे बसि जंहिंखे कुंद अरवाह सॼो वेंदो आहे शायदि उहे आहिनि त उन्हनि खे पंहिंजी माउ ई नज़र नथी अचे जॾहिं पंहिंजी माउ जो पाण कोई ख़्यालु न कंदो त ॿी छा ख़्यालु कंदी कोई बि हुजे सो बहरहाल जेको आहे गुलनाज़ खां गीत बि ॿुधंदासीं थोरो माहौल जेको आहे इमोशनल थी वियो आहे त छा ॿुधाईंदो शाइर अशरफ जो गीत आहे हू जे मुंहुं खां पुछे तोखे छा ठीकु आहे ओके पुछे तोखे छा थो खपे हुजे मुंहुं खां पुछे तोखे छा थो खपे ॿधी हथ मां चवांसि तुंहिंजी दुआ थी खपे ॿधी हथ मां चवांसि तुंहिंजी दुआ थी खपे न को लख था खपनि न को पट था खपनि बसि हुन जी रुगो वहवा थी खपे हुजे मुंहुं खां पुछे तोखे छा थो खपे हुजे मुंहुं खां पुछे तोखे छा थो खपे
उनजे पेरनि जी मां खाक हुजां, उनजे पेरनि जी मां खाक हुजां, हू रूह हुजे मां जिस्म हुजां, हू रूह हुजे मां जिस्म हुजां, जेका हुन जी ख़ुशी सा मुंहिंजी ख़ुशी, जेका हुन जी ख़ुशी सा मुंहिंजी ख़ुशी, बस मूंखे ख़ुशी हित साथी खपे, बस मूंखे ख़ुशी हित साथी खपे, हुजे मूंखां पुछे तोखे छा थो खपे। गोली हुजां मां गुलाम हुजां, बस एहिड़ी मूंखे का सज़ा थी खपे, बस एहिड़ी मूंखे का सज़ा थी खपे, हुजे मूंखां पुछे तोखे छा थो खपे। खपन न को पट था खपन, बस हुन जी रुगो वहवा थी खपे, हुजे मूंखां पुछे तोखे छा थो खपे, हुजे मूंखां पुछे तोखे छा थो खपे। वाह 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 वाह, ज़बरदस्त। ऐं ब्रेक जो बि टाइम जो आहे, ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ वरी गॾु। वेलकम बैक, रंगन वरी शाम में एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे मलिकार कयूं था ऐं कॉल बि आहे, कॉल बि वठंदासीं। असांजी प्यारी कॉलर उरूज असां सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कैसे हो आप जानी? मैं बिल्कुल ठीक हूँ, आप बताओ उरूज कैसी हो? ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक का शुक्र है, आप सबकी दुआओं से मैं बिल्कुल ठीक हूँ। तो मेरी तरफ से सलाम। आपकी नींद तो पतली सी है, कमजोर सी है, जो आप उड़ान ड्रामे में भी है, एक नॉन मुस्लिम वाला ड्रामा है, उसको भी मेरा बहुत बहुत सलाम। वालेकुम सलाम। अच्छा, वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। और बताओ रोज। पूरी तरफ से सलाम। और सब कैसे हो? ठीक है, सब टीम वाले सब लोग ठीक है? अच्छा अच्छा, और एक बात सुनो जी, बहू किस तरह की बनोगी, खतरनाक या शरीफ?
शरारती। कैसी बहू बनोगी, खतरनाक या शरीफ? आप भी क्या पूछ रही हो? टॉपिक है हमारा, क्या हो गया? टॉपिक है आज का, ये शरारती बनेगी। एक मिनट। मैं कौन सी बहू बनूंगी? अच्छा, हाँ, कैसी बनोगी? अच्छी बनोगी या खतरनाक वाली बनोगी? मैं खतरनाक नहीं बनूंगी, मैं बहुत अच्छी बहू बनूंगी जो अपनी सास की बहुत ज्यादा ख्याल रखूंगी, इतना केयर करूंगी, इतना ख्याल रखूंगी, इतना बहुत ज्यादा, उसे पेट से अपने नहीं छोड़ूंगी। इंशाल्लाह इंशाल्लाह ऐसी ही बनोगी, जो कह रही है उस पर कायम रहना, कायम रहना उस पे, सही है? जी, आप ही कायम रहूंगी इंशाल्लाह, आपको याद भी दिलाऊंगी। ओके ओके ओके, थैंक यू उरूज। और कुछ कहना चाहोगी? आई लव यू, और सबको मेरा सलाम करना, और मैं नाराज हूँ। ओके, नाराज हूँ। थैंक यू सो मच उरूज। और उरूज से बात करके अच्छा लगा, क्योंकि आज वो हैप्पी थी और उसने कहा कि मैं अपनी सास का बहुत ख्याल रखूंगी, और वाकई में रखेगी। उरूज से भी मिल चुकी हूँ, उरूज की नेचर मुझे पता है, वो ऐसा ही करेगी, और अल्लाह उसको खुश रखे हमेशा। जेके भी कुआरियूं छोकरियूं आहियो, पंहिंजी दिल दिमाग़ साफ़ रखो, छो जो तव्हांखे बि सुभाणे ससु थियणो आहे, भई इहो मज़ो चखणो आहे, सो जेको कंदव उहो ई थींदो। सो सना खां पुछंदासीं, जीअं सना चयो त सॉन्ग्स हलनि था मुंहिंजा न्यू KTN ते, हिकु सॉन्ग ठाहिण में केतिरो टाइम लॻंदो आहे जॾहिं तव्हां शूट्स ते वेंदा आहियो? टाइम ते एतिरो न लॻंदो आहे, छो त हाणे एक्सपीरियंस थी वियो आहे, बसि लोकेशंस असांखे डिसाइड करण जे लाइ मसइलो थी वेंदो आहे, होॾे वञूं हेॾे वञूं किथे वञूं, त बसि केतिरो टाइम लॻंदो आहे? पूरो ॾींहुं हिकिड़ो लॻी वेंदो आहे? 24 कलाक? हा, या सिर्फ हिकिड़ो ॾींहुं? 12 कलाक? बसि हिकिड़ो ॾींहुं आहे, त पोइ 2 ॾींहं 3 ॾींहं थी वेंदा आहिनि। मतलब अलग अलग शूट कंदा? हा, छो त लोकेशन असांखे ॾिसणी पवंदियूं न, त कहिड़ी सुठी आहे, त पोइ हाणे चवंदा आहिनि ॾिसण सॉन्ग त असां ॾिसूं था, लेकिन महिनत बि त हुन में आहे न। बिल्कुलु। अच्छा, जे डायरेक्टर सां तव्हां कमु कयो अॼु ताईं, चाहे उहे सॉन्ग्स हुजनि, ड्रामा हुजनि, तव्हांजो पंहिंजो फेवरेट जेको डायरेक्टर आहे उहो केरु आहे, जंहिंसां घणो वधीक कंफर्टेबल हुजो? न कोई न आहे अहिड़ा त काई, हाणे मतलब छा कोई न आहे? जीअं त तव्हां छा था चवणु चाहियो? मतलब मां इहो थी चवणु चाहियां त तव्हां एतिरनि खोड़ सारे डायरेक्टर्स सां कमु कयो आहे, त तव्हांजो पंहिंजो फेवरेट डायरेक्टर कहिड़ो आहे जंहिंसां तव्हां घणा कंफर्टेबल हुजो, या तव्हांखे मज़ो ईंदो हूंदो कमु करण में, इज़ी हुजो? उहो त माशाल्लाह सभिनि, जे तव्हां चओ था त फेवरेट अहिड़ो को बि डायरेक्टर न आहे, सभु सुठा आहिनि, बसि सुठा आहिनि, बसि सही, बसि सुठा आहे भई, ऐं बसि सभु सुठा आहिनि। अच्छा जेको आहे इन खां बि पुछंदासीं गुलनाज़ खां, त गुलनाज़ तव्हां चओ त मुंहिंजो 3 एल्बम अची चुका आहिनि, त 3 एल्बम जेके लॉन्च कब आहिनि, जीअं तव्हां मतिलबु मार्केट में आंदा आहिनि, त उनजे पुठियां छा हूंदो आहे? तव्हांजो कोई डायरेक्टर हूंदो आहे सॉन्ग्स जो, या तव्हां पाण कंदा आहियो? कीअं एल्बम हिकिड़ो ठाहिबो आहे? न, उहो त जेको सिलेक्शन शाइर हूंदो आहे, सभु यूट्यूब वग़ैरह उहो ई ॾींदो आहे, उन ते चैनल ते मतिलबु पंहिंजा गाना जेको मुंहिंजा गाना हूंदा आहिनि, त चैनल ते उहे पाण ई ॾींदा आहिनि। त फ़िलहाल न, ऐं चैनल जी ॻाल्हि न पई कयां, मां चवां पई तव्हांखे हिकिड़ो पूरो तव्हांजो ठही वियो एल्बम, उन एल्बम जे पोयां घणे खां घणी महिनत कंहिंजी हूंदी आहे, कंहिंजो वॾो किरदारु हूंदो आहे? एल्बम ते मतिलबु केरु ख़र्च कंदो आहे, केरु ठहिराईंदो आहे, उहो थी मां पुछां? पाण माण्हू ठहिराईंदो आहे या तव्हांजो कोई हूंदो आहे बेस ते? उहो सभु शाइर कराईंदा आहिनि, त मतिलबु मुंहिंजी शाइरी ॻाई वञे या मां मशहूरु थियां? अच्छा, ईअं थींदो आहे। त 3 तव्हां ठाहिया आहिनि, त टिनी जो अलॻि अलॻि शाइर आहे या हिकिड़ो ई आहे? अलॻि अलॻि आहे। त केरु केरु आहे, थोरो नाला ॿुधाइजो। फर्स्ट जो केरु आहे, सेकंड जो केरु आहे, थर्ड? फर्स्ट हाजी खान मल्ला, शाइर अशरफ, शाइर काफ़ी ॿुधायो, खुली खुली टिनी छो था ॿुधायो? मजनू खासकेली, गफ़ार बारण, काफ़ी सारा आहिनि, काफ़ी सारा आहिनि। अच्छा, सुठी ॻाल्हि आहे। गुलसन जाखरो जंहिंजी मूं हींअर सिलेक्शन कई। सही सही। कॉल भी आहे, चलो कॉल वठूं था। अनीता, हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कीअं आहियो आपी? मां बिल्कुलु ठीकु। अनीता, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? मां बि बिल्कुलु ठीकु आहियां। सना खे बि सलाम। सना जो ड्रामो जेको हुयो प्रीत जा पंध न, अहिड़ो ॿियो बि थियो हुजे ड्रामो चयोसि त। वालेकुम सलाम। अच्छा, बिल्कुलु चवंदासीं। ॿियो कुझु? ऐं गुलनाज़ आहे न बि, हुनखे बि सलाम। वालेकुम सलाम। जी, मां मौजो त ॻाल्हाईंदमि, थोरो ॻाल्हायां त छा, पर ॻाल्हाईंदमि पोइ बि। ॻाल्हायो ॻाल्हायो, बिल्कुलु। ससु जो जहिड़ो हूंदो आहे, बसि हर घर में पोइ के दिलि में दफ़न कंदियूं आहिनि, के ज़ाहिर कंदियूं आहिनि, गारियूं ॾेई हिक ॿिए खे। अच्छा,
ॿियो पुट खे ॿुधाईंदियूं आहिनि की न ॿुधाईंदियूं आहिनि पियो नो सां विढ़ंदियूं आहिनि की न पंहिंजे मुड़ुस खे ॿुधाईंदियूं आहिनि की न ॿुधाईंदियूं आहिनि पियो विढ़ंदियूं आहिनि बसि कीअं न कीअं हूंदो आहे मस्त मिड़ई हले तो पियो जहान है न ऐं सना सिद्दीकी खे चवणु चाहींदा मैं अमी चए थी मां ॾिनई चयो गानो तूं ॻायो आहे मां ॾिनई करे ॿुधाई अच्छा चलो ये भी करायूं था ठीक है सुठो आइडिया जी मां ॻाया गानो हुन खां मां ॾिनई कराइजो थोरो बिल्कुल बिल्कुल अनीता तुंहिंजी फरमाइश पूरी कंदासीं ॿियो कुछ चवण चाहींदो अरे तुंहिंजे तिर के ई राज कुटाहिनि मॉडलिंग करो वो गा रही है वो सिंगिंग कर रही है आपको मॉडलिंग करनी है है मुझे सॉन्ग है नथी मां मॉडलिंग कई है तो कोई कयो न सना परेशान थे मां छा कयो कुछ घणो ई ममताज मनाई जस सच में न मराइण तारे मुझे तेरा के राज कुटाइन मरने मस्ताना मूवी जामन टाइन वाकई में भी वॾो अनीता गानो याद कयो माई सलाम इलाही सॼो गानो माशाल्लाह माशाल्लाह जी गाला फरमाइश पूरी कोन कई उन चयो थैंक्स फॉर कॉलिंग अनीता माजरत को है सना तानी फरमाइश कोन पूरी करे सकी जो सना का शायद वो मतलब विसरी विया हुजन न न विसरे ना है हाणे मां इए एकदम छा एक्टर जो त कम आहे न मां जेको चवण हुजे हुनखे असां चवंदासीं को गानो ॿुधाए छॾींदो न तव्हां चलो ठीक आहे हिमल चुका न असां थोरो हिन सां अंताक्षरी खेॾंदासीं ॾिसंदा सना केतिरो पाणी में आहे पाणी में आया हाँ तो ॾिसंदासीं न हाणे ॾिसो अच्छा ठीक है हाणे हू त आहे सिंगर उनखां असां ॿियो कुझु चवराईंदासीं सना खां सॉन्ग्स चवराईंदासीं सना जल्दी जल्दी से बताना पड़ेगा जल्दी जल्दी सां बस तव्हां चालाकी जॾहिं मां पहिरियों चयो मां सिंगिंग में कोई इंटरेस्टेड न आहे पोइ ठीक आहे को फेवरेट शेर ॿुधायो जल्दी सां शेर हाणे सोच ॿुधायां त गेम आहे न गेम आहे शेर तेरे गरूर के मयार से बुलंद हूँ मैं तेरे गरूर के मयार से बुलंद हूँ मैं तेरे पसंद का क्या जिक्र खुद पसंद हूँ मैं वाह 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 तव्हां मूंखे जेको आहे चई ॿुधायो कल्ह असां टास्क ॾिनो पर उन्हनि मां कंहिं बि कोन चयो अॼु हिननि खां चवराईंदासीं ॾिसूं हे पापड़नि खे कचो कनि था या पको कनि चई ॿुधायो कचा पापड़ पका पापड़ 10 दफ़ा जल्दी जल्दी सां जल्दी जल्दी कच्चा पापड़ पक्का कच्चा पापड़ कच्चा पापड़ पक्का पापड़ कच्चा पापड़ पक्का पापड़ कच्चा पापड़ कौन ईंदो जल्दी जल्दी सा मतलब ये हाराए इस गेम ना 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 चो कच्चा पापड़ पक्का पापड़ कच्चा पापड़ पक्का पापड़ ॿ दफ़ा मतलब बस 5 त थी वियो न वरी ॻाल्हि थी वई इहो त माना इहो गैप गैप ॾेई करे या गेम थी कोन पर बहरहाल जेको आहे एक सॉन्ग इनसे सुनेंगे ठीक है कोई भी एक लाइन हिकड़ी लाइन तव्हां जेको तव्हांजो फेवरेट सॉन्ग हुजे उहो ॿुधाए जिथे तव्हां ख़तम कंदो उन तव्हां हिन खां गानो ॿुधंदासीं ज़रूर अच्छा हाँ चलो पक्का मुझे हराना है तुमने सोच लिया हिकड़ी का लाइन ॿुधायो फेवरेट पंहिंजी कुछ भी एरो टाइम ना जल्दी जल्दी किथ महर अली किथ तेरी सना किथ महर अली किथ तेरी सना ना अलफ अलफ हाँ अलिफ अलिफ पे कोई गाना बताओ जल्दी बताएं अब बताना पड़ेगा व्यूअर्स के लिए कुछ नहीं आता याली रहम चलो यार ये सही है बताओ बस अब बता तो दिया मैं सिंगिंग तो वाह भाई वाह चलो खैर असां जो सन्ना जो ही बाबा से ॿुधो आहे त मां त छॾे हली वञा सीट सो गुलनाज़ का गीत ॿुधूं था भला चलो गुलनाज़ तव्हां ॿुधायो
मुंहिंजी क़बर सिंध मुंहिंजो कफ़न सिंध मुंहिंजी क़बर सिंध मुंहिंजो कफ़न सिंध रूह मुंहिंजो सिंध मुंहिंजो बदन सिंध मुंहिंजी क़बर सिंध मुंहिंजो कफ़न सिंध मुंहिंजी क़बर सिंध मुंहिंजो कफ़न वाह 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 जबरदस्त। ब्रेक जो भी टाइम था ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं।
वेलकम बैक नंगर बड़ी शाम एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयो था। टॉपिक हुयो असांजो तॾो कंहिंजो आहे छा नूह जो या पुट जो। बहरहाल सभिनी जेको बि ओपिनियन ॾिनो सुठो ई ॾिनो सभिनी ऐं पुटनि खे ई थोरो जेको आहे पंहिंजे घर जो माहौल सही रखणु खपे। सो बहरहाल हिन वक़्तु कॉल आहे तमामु प्यारी कॉलर असांजी हिंगोडो मां असांखे कॉल कई आहे असांजी लिटिल सिंगर आमना। आमना खे वेलकम कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। आप कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु ठाक? जी मां बिल्कुलु ठीकु आहियां ऐं मां सना आपी खे ऐं गुलनाज़ आपी खे सलाम कंदमि। वालेकुम सलाम। जी आमना छा ॿुधाईंदो अॼु? चुप थी वियो आमना? मुंहिंजे साथ वञी। हेलो हेलो आमना छा थी वियो? अॼु मां पई मौला सजन कयां मुंहिंजे साथ वञी गीत ॿुधाए। हा ठीकु आहे ओके ॿुधायो। मौला सजन खे आण मुंहिंजो साह थो वञे। मौला सजन खे आण मुंहिंजो साह थो वञे। ओ मन का थिए रिहाण है मन का थिए रिहाण मुंहिंजो साह थो वञे। मौला सजन खे आण मुंहिंजो साह थो वञे। ओ पीरन ते रोज़ वींदो आहियां दुआया घुरण है। पीरन ते रोज़ वींदो आहियां दुआया घुरण। महबूब अचे पाण मुंहिंजो साह थो वञे। महबूब अचे पाण मुंहिंजो साह थो वञे। मन का थिए रिहाण है मन का थिए रिहाण मुंहिंजो साह थो वञे। मौला सजन खे आण मुंहिंजो साह थो वञे। वाह 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 आमना ज़बरदस्त। थैंक यू आमना। ऐं असांजी लिटिल सिंगर आहे त गुलनाज़ बि सिंगर आहे त गुलनाज़ खां व्यूज़ वठंदासीं आमना जे लाइ। 8 सालनि जी आहे इहा सिखे पई अञा। इन्हनि जो कोई उस्ताद न आहे बिना उस्ताद जे आहे। छा त आवाज़ हुअसि बिल्कुलु। ऐं हमेशह जेको आहे ॾुखिया ॾुखिया सॉन्ग ॿुधाईंदी आहे वायूं ॿुधाईंदी आहे जेको चवंदा आहिनि आवाज़ में जेका मिठास हुईसि सो बिल्कुलु। छो जो ॾिसो मां इहो चवंदसि त गुलनाज़ खां पुछंदासीं 8 सालनि जी आहे इहो आवाज़ आहे उस्ताद मिलंदो अॻियां वधंदी त किथे पुॼंदी। सुठो नालो कमाईंदी। हा इंशाअल्लाह। ऐं जेको आहे असांजी दुआ बि आहे त आमना जेको आहे तमामु अॻियां वञे ऐं आमना जेका ख़्वाहिश आहे उहा बि इंशाअल्लाह पूरी थींदी। ऐं जेके मतिलबु चवंदा आहिनि नियत साफ़ और मंज़िल आसान त खोड़ सारी बेस्ट विशेस आहिनि। ऐं हमेशह मां जेको सिंगर ईंदा उन खां आमना जे लाइ व्यूज़ ज़रूरु वठंदी आहियां छो जो वधीक हिकु सिंगर खे ख़बर हूंदी आहे त जेको आवाज़ जो सुर ताल जेको तव्हांखे ख़बर हूंदी आहे त हीउ माण्हू थी सघे थो या नथो थी सघे उन शइ बिल्कुलु थी सघे। इन एज में बि एॾो मिठड़ो आवाज़ अॻियां हली त माशाअल्लाह। हा बिल्कुलु। ऐं आमना जे लाइ खोड़ सारी दुआऊं आहिनि ऐं प्रोग्राम बि जेको आहे भॼंदो पियो वञे टाइम जेको आहे असांजो ख़तमु थींदो पियो वञे पर बहरहाल कॉल आहे कॉल वठंदासीं कंबर खां किंज़ा जी। हेलो अस्सलाम वालेकुम किंज़ा। वालेकुम सलाम। आप कीअं आहियो? ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु किंज़ा। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु। ॾाढा प्यारा लॻो था। महिरबानी किंज़ा। किंज़ा प्रोग्राम त ॾिसी पई तॾहिं ॾिठो अथई टॉपिक ॿुधो आहे टॉपिक ते ॻाल्हाईंदीअ? जी जी ससु नुंहुं जो टॉपिक आहे मां बिल्कुलु ॻाल्हाईंदमि। हा छा चवंदो? मां ते चवां थी ससु नुंहुं खे वेर न खपनि छो त हुनजी जात धीउ आहे हुनजी जात माउ आहे। छा हूंदो आहे? मतलब हो पाण मां वारी छोकिरी हूंदी नुंहुं ऐं हो पाण ससु धीउ वारी हूंदी। सही। वेर न खपनि ॾो छोकिरी जो हूंदो आहे नुंहुं जो हूंदो आहे। अच्छा बिल्कुलु नुंहुं छो त माउ ससु बि माउ वांगुरु हूंदी आहे न। हा बिल्कुल सभु ख्याल करे ओतिरो खपे। किंज़ा जी किथे किथे ससु बि त ॾाढियूं हो हूंदियूं न तेज हूंदियूं आहिनि न पोइ छा कजे? पोइ बस सस खे कढी कढी अलॻि कजे बस अलॻि कजे पोइ अलॻि ॻाल्हि त अलॻि थी हले न पुट खां सवाइ रही नथा सघनि पोइ पर के पुट हूंदा आहिनि माउ खे अलॻि रही वेंदा आहिनि के न रही सघंदा आहिनि पुट। हा इहा ॻाल्हि आहे के रही सघंदा आहिनि के न रही सघंदा आहिनि। सुठी ॻाल्हि सघंदा आहिनि
किंजी दाल त दिल हूंदे किंजी दाल त न हूंदी आहे तेरी हाँ इहा बि ॻाल्हि आहे अम्मी सां हूंदी आहे ऐं मां सना सिद्दीकी सां ॻाल्हाईंदमि जी बिल्कुल अस्सलाम हाँ वालेकुम ॻाल्हायो वालेकुम सलाम सना कीअं आहियो ठीकु आहियो मां बिल्कुल ठीकु आहियां तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु आहियो मां बिल्कुलु तरह सां प्यारा लॻो था माशाल्लाह मुंहिंजी ख्वाहिश हूंदी तव्हां सां ॻाल्हाईंदे थैंक यू सो मच ऐं पहले सुठा मतिलबु मॉडलिंग कई आहे एक्ट कयो बसि सिंगिंग छो नथा कयो सिंगिंग में सोचियो न आहे हाणे बसि सिंगिंग में स्टार्ट कयो हाणे उहो वठो हाणे बसि सोचींदमि तव्हां चयो आहे हा हाणे सोच मूंखे ॻाए बि ॿुधायो सुठे जी ओके किंज़ा अल्लाह हाफिज़ थैंक्स फॉर कॉलिंग ऐं जेको आहे किंज़ा असांखे कॉल कई किंज़ा ई कॉल कंदा रहो रेगुलर कॉलर आहे असांजी ऐं जेको आहे टाइम बि ख़तम थींदो थो वञे बहरहाल सना खां जेको आहे भई सवाल कंदासीं पर सोचे सम्झी कंदासीं जो चए थी त माना मूंसां ज़ुल्म सना सां ज़ुल्म आहे अच्छा 16 सवाल कयूं था अच्छा सना कुकिंग कर लेती हो बिल्कुल कर लेती हूँ अच्छी सी कर लेती हूँ या बस ठीक है नॉर्मल स्टार्ट अभी की है मैंने अभी सीख रही हूँ अच्छा क्या अच्छा बना लेती हो जो मेरी फेवरेट डिश है बिरयानी अच्छा बिरयानी मतलब बिरयानी पंहिंजी फेवरेट इते बि पंहिंजो फ़ाइदो ॿिए जो फ़ाइदो न अच्छा गुलनाज़ खां पुछंदासीं ठाहींदा आहियो कुकिंग कंदा आहियो जी बिल्कुल छा ठाहींदा आहियो सुठो सुठो बिरयानी ऐं कढ़ाई अच्छा गुलनाज़ मूंखे न कढ़ाई ठाहींदी आहियां गुलनाज़ मूंखे सोभर बि लॻे मतलब पर्सनैलिटी ने जी सोभर आहे इलाही त ईअं ई हूंदा आहियो घर में भी सुठो मतलब ॻाल्हाइण जो तरीक़ो ऐं माना हर शइ जो जवाब एॾो सुठे तरीक़े सां मतलब सुठो ऐं छा चयो त तव्हांजो फेवरेट छा आहे छा पचाईंदा सुठो मां मतलब कढ़ाई सुठी ठाहींदी आहियां वो चिकन कढ़ाई जी अच्छा वो मुंहिंजे बाबा जानी खे जाम पसंदि आहे मुंहिंजे हथनि जी ऐं मां ॾाढो शौक़ सां ठाहींदी आहियां वाह वाह ज़बरदस्त पाण खे छा वणंदो आहे खाइण में बिरयानी मतलब सभु छोकिरियूं बिरयानी जे पोयां आहियूं छो ईअं त मां बि आहियां पर मूंखे वधीक पुलाव वणंदो आहे पंहिंजो जेको सिंधी पुलाव ठहियल हूंदो आहे मूंखे वधीक वणंदो अच्छा हमेशह माण्हू चवंदा आहिनि सिंधी बिरयानी पर सिंधी बिरयानी का बि न हूंदी आहे असांजो सिंधी पुलाव आहे बिरयानी शिरयानी असांजी कोन्हे का असांजो पुलाव हूंदो आहे सो जेको आहे माना छोकिरियूं जेके सुघड़ बि आहिनि सिलाई वग़ैरह ईंदी अथव कोई वॻो ठहिराइणो हुजे मूंखे ठाहे ॾींदी ईंदी आहे तव्हांजी वाक़िया भई पोइ टाइम मिली वेंदो आहे न वैसे कंदी कोन्हे आहियां जॾहिं पंहिंजे लाइ मतलब कॾहिं दिलि चयो त कोई डिज़ाइन ठाहे न वैसे जॾहिं सिंगिंग कोन मतलब फारिग हूंदी हुअसि न घर में तॾहिं मुंहिंजी अम्मा मूंखे सेखारे छॾी त माना हाणे तव्हांखे अचे त थी न कॾहिं बि ठाहियो त ठाहे वेंदो न मतलब ऑस्ट्रेलिया जो नक्शो त कोन ठाहींदा वैसे अची वेंदी आहे सना आपका इंटरेस्ट है कभी बिल्कुल भी नहीं सिलाई कढ़ाई में इस तरह के नहीं अच्छा तो ड्रेस नहीं देना हाँ ड्रेस नहीं देना मैं अनाड़ी दर्जी को नहीं दूंगी भाई तो सुठो लॻो इलाही मतलब हिकु छोकिरी खे गुलनाज़ खां पुछंदासीं भले कंहिं बि फील्ड में असां तालुक रखूं था पर हिकु छोकिरी खे सिलाई हुजे या कुकिंग हुजे केतिरो मस्ट आहे हुनजे लाइ भले फील्ड कहिड़ी बि आहे इहे शयूं त असांखे बाद में कमु ईंदियूं त केतिरो मस्ट आहे केतिरो ज़रूरी आहे के छोकिरी जे लाइ जॾहिं मूं सिंगिंग स्टार्ट कई हुई त उन खां फस्ट में मुंहिंजो बाबा जानी मुंहिंजी अम्मी जान पहिरीं मूंखे पंहिंजो पहिरीं त स्टडी मूं कई उन ते ध्यानु ॾिनो ऐं उन खां बाद में मूंखे घर जो कमु ई सेखारियो वाह वाह जी मुंहिंजे अमड़ मुंहिंजो बाबा जानी ईअं चवंदा हुआ त पुटु सुभाणे तव्हां ॿियनि जे घर वेंदा त अलहमदुलिल्लाह कुकिंग वग़ैरह सभु ईंदी आहे हाणे बसि सिंगिंग ते ई ध्यानु आहे अच्छा चलो कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम मजरा छा हाल आहे मां बिल्कुलु ठीकु आहियां मां तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु आहियो हा मां बि ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह मां बि ठीकु आहियां टॉपिक ज़बरदस्त आहे तव्हांजो जी हा टॉपिक त सुठो आहे ससुनुनि जो जहिड़ो त हाणे इहो हमेशह माउ धीउ जो बि हूंदो आहे ससुनुनि जो बि हूंदो आहे पर असुल शइ आहे बर्दाश्त करणु सही त हिकु ॿिए खे बर्दाश्त कजे ऐं जेको हुनजो पुटु आहे उहो कीअं थो बैलेंस करे सही ॿिन्ही खे कीअं थो गॾु रखी हले कीअं उन्हनि खे संभाले थो कीअं उन्हनि खे सम्झे थो ऐं मां ईअं थी सम्झां त पुट जो बि उन में रोल आहे माउ जो बि आहे नुंहुं जो बि आहे सही हा जॾहिं टई बैलेंस करे हलंदा त मां सम्झां थी यकीननि जेको सो इहे जहिड़ा झगड़ा न थींदा ऐं ॿियो बर्दाश्त करणु खपे हिक ॿिए खे सही सही थैंक यू आपा ऐं आपा असांखे जाम शुरू खां कॉल कई ऐं आपा नसीम सो आपा नेक्स्ट टाइम इंशाल्लाह ज़रूर ॻाल्हाईंदासीं पर जेको आहे प्रोग्राम जो टाइम बिल्कुलु ख़तम थियो तव्हां ॿिन्ही जी वॾी महिरबानी तव्हां आयो सना कोई जल्दी जल्दी सां मैसेज ॾियणु चाहींदव बस पंहिंजनि जो ख़्यालु रखो ऐं पंहिंजो ख़्यालु रखो
जल्दी जल्दी में नंढो टाइम चलो 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 तव्हां बि ॾेई छॾियो भला हुयो टाइम कोन्हे को बिल्कुलु को मैसेज ॾियणो चाहींदो ना मैसेज बस इहो ही खुश रहो हाँ खुश हलो रहो। खुश रहो थैंक यू अच्छा टाइम बिल्कुलु ख़त्म थी चुको आहे ऐं जेको आहे थैंक यू सुभाणे ज़िंदगी रही त वरी मिलंदासीं किन नवनि महिमाननि सां ओके अल्लाह हाफ़िज़ बाय बाय